घोटकी गवर्नमेंट बॉयज़ मेन प्राइमरी सिंधी स्कूल घोटकी में पेटियलफ ऐं गवास ज़िले घोटकी पारां सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस नात ऐं तकरीरी मुक़ाबले जो इनक़ाद कयो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट एजुकेशन प्राइमरी ऑफिसर ज़िलो घोटकी अनीसुर रहमान मेमण, तालको एजुकेशन प्राइमरी मेल ऑफिसर घोटकी सैयद अब्दुल जब्बार शाह बुखारी, पेटियलफ ज़िले घोटकी जो सदर मीर हसन मेहर, नायब सदर अरशद लखण, गवास ज़िले घोटकी जो सदर अहमद अली सुमरो ऐं पेटियलफ सकड़ डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी सईद अहमद चाचड़, बालक अदबी फॉर्म सिंध जो मरकज़ी सदर अब्दुल हया भुट्टो, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर ज़िलो घोटकी इमरान अली सियाल, सैयद इरफान अली शाह बुखारी, मोहम्मद इदरीस मेहर, अब्दुल मनान बल्लो, परवीन चाचड़, सैयद जाहिद अली शाह बुखारी, सैयद तारिक अली शाह, सिकंदर अली अंसारी, एहसान अली मलक ऐं ॿियनि शिरकत कई। जड़त नात ऐं स्पीच कॉम्पिटिशन जे मुक़ाबले में तालके घोटकी जे मुख़्तलिफ़ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मेन सिंधी स्कूल घोटकी, उर्दू प्राइमरी स्कूल घोटकी, मदरसा स्कूल रहम वाली ऐं मेन स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि हिस्सो वरितो। इन मौक़े ते तक़रीब में शरीक महिमाननि तक़रीर कंदे चयो त आख़िर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी इंसानियत खे अमन, मोहब्बत, नेकी, सचाई, इंसानी ख़िदमत जो पैगाम ॾिनो आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िंदगी जो सभ खां वॾो सबक़ सचाई आहे। अॼु जे दौर में ॿिन्ही जहान सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम के फ़लसफ़े खे आम करण जी ज़रूरत आहे। आख़िर में तक़रीरी मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ शागिर्दनि में ट्रॉफियूं, तमग़ा, इनाम विरहाया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।